बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम हक़ीक़ी आवाज़ सां हिकु दफ़ो तव्हांजी ख़िदमत में ॿीहर हाज़िर थिया आहियूं। नाज़रीन, हिन वक़्तु जेको बबरलू बाईपास ते वकील बिरादरी पारां धरणो हयो वियो आहे, इन ते असां गुफ़्तगू कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी ऐं तजिज़िये निगार महबूब अली जुनेजो साहब। साईं, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में असां वेलकम कयूं था। सभ खां पहिरीं इहो ॿुधाइजो त जेको वकील बिरादरी पारां हिन महिल बबरलू बाईपास ते धरणो हयो वियो आहे, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? हिन जा समर निकिरंदा कुझु? शेर साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे प्रोग्राम में घुरायो। शेर साहब, हक़ीक़त इहा आहे त ॾिठो वञे त जेके कम असांजे सियासी पार्टियुनि खे करणा आहिनि उहे वकील साहिबान पिया कनि। हाणे ॻाल्हि हक़ीक़त में इहा आहे त वकील साहिबनि इहा मुर्सी करे हिकिड़ो मुसलसल धरणो हुयो आहे, जेके अॼु 5 ॾींहं गुज़री विया आहिनि। पर जेके बि असांजूं नेशनलिस्ट पार्टियूं आहिनि या ॿियूं जेके एंटी पीपल्स पार्टी आहिनि या ॿियूं पार्टियूं आहिनि, सभु तक़रीबन रुगो बयाननि ताईं महदूद आहिनि, फॉर्मेलिटी पूरी करण ताईं महदूद आहिनि। वञी हाज़िरी भराए, गुल पाए, अजक टोपियूं पाए, फोटूं कढाए, वरी वापसि। को मुस्तक़िल मिज़ाज को वेहण लाइ बि तयारु कोन्हे सवाइ वकीलनि जे। इहा हक़ीक़त आहे त जे अगरि प्रेशर डेवलप करिणो आहे त यपनी खे मुतहद थियणो आहे। सॼी क़ौम सिंधी जेका बि आहे उन सॼे खे मुतहद थियणो आहे। इन मां हिकिड़ी ॻाल्हि त साबित थी आहे त जीअं रुगो बबरला ब्लॉक न आहे, पर सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तमामु रोडनि ते जेको से रोड ब्लॉक आहिनि ऐं गाॾियुनि खे जाम कयो वियो आहे। पंजाब जे रस्तनि जी रोक कई वई आहे। जेके पंजाब जा रस्ता ॿिया बि शॉर्टकट में निकिरनि था, जीअं जीअं माण्हुनि खे ख़बर पवंदी थी वञे तीअं तीअं उहे रस्ता बि ब्लॉक कंदा था वञनि ऐं उतां जा ई माण्हू उन्हनि माण्हुनि खे तमामु वॾी सपोर्ट पिया कनि जेके मुल्क ऐं क़ौम जे मफ़ाद में आहिनि। ऐं जेके सम्झो त रोड ब्लॉक कयूं वेठा आहिनि, उहे बि एॾा वॾा जागीरदार त कोन्हनि, मामूली माण्हू आहिनि ऐं उन्हनि खे बि हक़ीक़त में जेका सपोर्ट उतां जे माण्हुनि जी आहे या पब्लिक जी आहे या जेके सिंध वासियुनि जा परॾेह में रहनि था, ॾेह में रहनि था, उहे माण्हू तक़रीबन कंहिं 10 लख, कंहिं 5 लख, कंहिं 15 लख, कंहिं उन्हनि जी वॾे में वॾी सपोर्ट कई आहे। इन जे करे इहो धरणो अञा ताईं कामयाबु आहे, कामयाबु रहंदो। अच्छा साईं, जेको हिन वक़्तु धरणो आहे पंहिंजो वकील बिरादरी पारां जेको हयो वियो आहे, चयो पियो वञे त इहो धरणो हिननि जेका कल्ह प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे पंहिंजो आमिर नवाज़ वड़ैच साहब, हुन इहो अल्टीमेटम ॾिनो आहे जेकॾहिं असांजा मुतालबा तस्लीम न कया विया, नोटिफिकेशन वापसि न वरितो वियो त अॻियूं जेको असांजो लाइअमल आहे उहो रेलवे ट्रैक असां बंदि कंदासीं ऐं मुकमल असां पंजाब जो बॉर्डर बंदि कंदासीं। जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल थिए थी त पाकिस्तान खे ख़तरो न थींदो? शरीफ़ साहब, पाकिस्तान जे ख़तरे जी त हिननि खे ज़रूरत ई कान्हे। ही सदाईं हे सम्झनि था त जीअं असां बांग्लादेश खे बेवकूफ़ ठाहियो तीअं हींअर बि सभिनी खे ठाहींदासीं। हिननि खे मुल्क जी परवाह, पंहिंजे सरज़मीन जी परवाह कान्हे। पर हींअर हुननि खे हिननि धरणनि खां पोइ इहा ख़बर पई आहे त पंजाब में कुझु बि कोन्हे। जेको बि आहे, मैदनियात गैस हुजे, पेट्रोल हुजे, ॿियूं मैदनियातियूं हुजनि, स्टील मिलूं या ॿियूं जेके बि शयूं आहिनि, तक़रीबन सिंध में आहिनि। एयरपोर्ट सिंध में आहिनि, समुंड सिंध में आहिनि। हर शइ जेका आहे सा सिंध में उन्हनि वटि मिले थी, तॾहिं उन्हनि जो पेट पाले थो। ऐं हक़ीक़त में इहो हिननि कमु करे वॾो ग़लति कमु करे छॾियो आहे। एतिरो त पंहिंजे लाइ आज़ार करे छॾियो जो अॻे माण्हुनि में एतिरो शौर कोन हो। अॻे हिननि सां हिसाब किताब कंहिं कयो ई कोन पियो। यादि रखिजां न, हींअर जेको बि हिननि कुझु कयो आहे उन जी मोट में जेको हींअर थिए पियो, उन खां पोइ जेको वरी थींदो सो हिननि जूं पीढ़ियूं बि यादि कंदियूं। जेॾी महिल हिननि सां हिसाब किताब थींदा त तव्हां पेट्रोल केतिरो असांजो कयूं, गैस असांजी केतिरी कई, मैदनियात असांजी कोयलो केतिरो खणी वियो, मार्बल केतिरो खणी वियो, असांजे समुंड मां जेका टैक्स मिले थी उहा केॾां थी वञे। इहे मसइला त अञा अॻिते रहियल आहिनि। राणा सनावला साईं पंहिंजो शर्जील इनाम मेंबर सीनियर पंहिंजो आहे सियासतदान आहे सिंध जो, उन सां फ़ोन ते ॻाल्हायो आहे। उन इहा ॻाल्हि कई आहे त जल्द कंहिं नतीजे ते पहुची वेंदासीं ऐं इन जे लाइ असां ॻाल्हियुनि जो अमल जारी कंदासीं। छा था सम्झो त पीपल्स पार्टी जूं ॻाल्हियूं ऐं राणा सनावला नून लीग जूं ॻाल्हियूं कामयाबु वेंदियूं? साईं, हाणे ॻाल्हि इहा आहे त ही सभु मुलवस आहिनि।
पीपल्स पार्टी जे नून लीग हुजे या ॿियूं जेके बि धुरूं आहिनि सभु मुलविस आहिनि। ही हिक ॿिए जे मथां कख रखंदियूं पियूं। ये राणा सलाह थो चए त राणा सलाह थो चए त जीअं पीपल्स पार्टी जी मजबूरी आहे, माहौल अहिड़ो ठही वियो आहे जो हुननि खे अहिड़ा बयान ॾियणु खपनि। माना इहो त महसूसु कनि था न जे इहे बयान न ॾींदा त पोइ पीपल्स पार्टी न रहंदी। इहो त महसूसु कनि था त असां ग़लति कयूं पिया, अवाम पंहिंजी जॻह ते सही आहे, पर जे अवाम जी राय न वठंदासीं, अवाम खे हा न कंदासीं ऐं उन्हनि जे मथे ते हथ न घुमाईंदासीं त मुल्क हूंदो थी। इहा त हक़ीक़त आहे। ही हिक ॿिए जो ॻाल्हियूं लिकाइण में पूरा, का बि वज़ाहत करण लाइ को बि तयारु न आहे। असां बि चऊं था तव्हांजी मर्ज़ी आहे, असां पंहिंजो कमु कंदासीं, तव्हां पंहिंजो कमु कयो। साईं छा था सम्झो त 4 ॾींहं थी विया आहिनि धरणे खे, पर अञा ताईं को बि एतिरो को आम जेको जी शख़्सियत हूंदी आहे या को अहिड़ो इदारो हूंदो आहे या अहिड़ा जेके ज़िम्मेवार माण्हू आहिनि उहे ॻाल्हियुनि जे लाइ अचनि, कुझु बि का चुरपुर कान्हे, ख़ामोशी लॻी पई आहे। छा था सम्झो इहा ख़ामोशी जी छा वजह आहे? शरीफ़ साहिबु तव्हां सम्झ खां कमु वठो त को निंढिड़ो कमु त कोन्हे जो हिकिड़े ॾींहं 2 ॾींहंनि में ही हथ हला करे बीह रहे। हिन में वॾियूं 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 कुवतूं इनवाल आहिनि। ही ॾिसो था जेको मुल्क खे बंजर करण जे पंहिंजे शहर खे आबाद करण जे लाइ सॼो मनसूबो ठहियो आहे, उहो एतिरो आसानीअ सां त कोन कंदा न। इन में असांखे पाबंद ॿिहणा पवंदा। असांखे इहा न सोच कोन 2 ॾींहं 4 ॾींहं जो जहिड़ो आहे, हीउ साल बि हली सघे थो, महीना बि हली सघे थो, ऐं हिन ते वॾा पापड़ ॿिहणा पवंदा ऐं माण्हू थी सघे थो कुर्बानियूं बि ॾियणियूं पवनि। अञा त 4 ॾींहं गुज़रिया आहिनि त असांजा सुवाल उथंदा त बाबा अञा ताईं कुझु कोन थियो, पर अञा घणो टाइम लॻंदो निकारे। अच्छा साईं, जेको राणा सनावला बयान ॾिनो आहे त जेकॾहिं ताक़त जो इस्तेमालु कयो वियो त सिंधी क़ौम जुतियूं छॾे भॼी वेंदी, छा था सम्झो त ताक़त जो इस्तेमालु कंदी वफ़ाक़ी हुकूमत? शरीफ़ साहिबु तव्हांखे आउं अर्ज़ु कंदो हलां त उहो दौरु ही ख़तमु थी वियो आहे। ही किराए जा माण्हू कोन्हनि, ही सिंध जा हक़ीक़ी वारिस आहिनि। ही जुतियूं छॾे भॼण न, जुतियूं हिननि खां छर्राए भॼाईंदा आहिनि। इहो वक़्तु ॿुधाईंदो त जेके माण्हू जेके हिननि खाई वेठा आहिनि न, उहो बि जेॾी महिल ओघा थींदा त ख़बर हुननि खे पोइ पवंदी। हीअ ताक़त जेका हिननि ठाही आहे सा बि हिनजे असांजे ख़ामोशी जे करे। जे असां उथियासीं त हिननि खे जेॾी महिल असां 2-3 ॾींहं सब्र कयो, ॾिसूं ही पंहिंजे ज़िद तां न हटनि, हिननि जो गैस पेट्रोल हिकिड़े ॾींहं में बंदि कनि, ही ट्रांसपोर्ट अॻे ई हिननि जी बंदि आहे, सॼो दूध का दूध पानी का पानी थींदो। पोइ ॾिसूं त कहिड़ा था जेको सो आवाम ते कंहिंखे था भॼाइनि, कीअं था भॼाइनि, केतिरो वक़्तु था चवनि पियूं हुननि। ही पंहिंजे लाइ 1000 रुपया पैदा कनि, अहिड़ियूं ग़लति सलत ख़बरूं कंदा त ईअं संदसि ज़ख़्मनि ते लूणु बि कंदा। ही इहो न सोचनि त हाणे अवाम को पोइते हटंदो, पोइते हटण वारो कोन्हे, हींअर अॻिते वधण वारो। ऐं ही किराए जा माण्हू थोरी जो हिननि खे माना जेको सो 5 रुपया वधाए ॾींदा त ही मट करे हलिया वेंदा। माण्हू पंहिंजा गह गटा खपाए, ॾिसो त घोट कुंवार, तव्हां ॾिसो त घोट कुंवार शादी छॾे अचे था धणे में विहनि। इहो चाह आहे, इहो प्यार आहे, इहा मोहबत आहे। हिकिड़ा माण्हू मरण लाइ कफ़न ॿधी अचे उते निकिता आहिनि, माण्हुनि खे ख़बर कान्हे त हींअर तव्हां कहिड़ा कहिड़ा अॻु में वाक़िया कया आहिनि, अॻु में तव्हां केतिरनि माण्हुनि सां केॾा केॾा ज़ुल्म कया आहिनि, केतिरा लाश निकिता आहिनि। तंहिंखां पोइ बि जे माण्हू वेहनि था त माण्हू सोचे सम्झी वेठा आहिनि। राणा सलाह जे ख़बरुनि ते वञण वारा कोन्हनि, भली पंहिंजो दौरु आज़माए ॾिसनि। बाक़ी असां त इहो चवंदासीं त टेबल टॉक थियनि ऐं उन्हनि ते जेके ख़दशात आहिनि उहे सिंध जा दूरि कया वञनि ऐं मामिलो हिकिड़ो सुठे नमूने सां हल थी वञे। बलूचिस्तान आहे, सरहद आहे, जेॾां वञूं 3 सूबा, किन खे था चवनि त ही ज़ालिम आहिनि, के कुझु था चवनि। बाक़ी हिकिड़ो सूबो आहे असांजो पंजाब, जेको नेक निमाज़ी आहे ऐं पंहिंजे असूलनि ते क़ाइमु आहे। सभिनी 3 ज़िलनि 3 सूबनि जो तक़रीबन मैदनियात, तक़रीबन पेट्रोल गैस, इहे सभिनी जो जेके टैक्सूं, जेके बि जिन जी इनकम आहे, उहा पंजाब जो खणी सिंध या ॿियनि सूबनि खे सिर्फ़ु अटे में लूणु बि न मिले। ही जेके सूबनि में भायूं भरियूं पियूं सूबनि में इन जे करे आहिनि त असां सां नाइंसाफ़ या इंसाफ़ वञे। वॾे जो भाउ जो मतिलबु इहो न त मारे कुटे सभिनी खे
ऐं सभु माल पंहिंजे हेठि रखे। पोइ गवर्नमेंट कानून बि अहिड़ो ठाहे, गवर्नमेंट छो बराबरि जा कंदा आहिनि? जे गवर्नमेंट बराबरि जा कंदा आहिनि, कानून बराबरि जा कंदा आहिनि, त सभिनी खे बराबरि ॾिनो वञे न। वॾी महिरबानी महबूब साहब, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। नाज़रीन, अहिड़ी तरह बबरलो बाईपास ते हलंदड़ धरणे दौरान असां वक़्तन ब वक़्तन तव्हांखे अपडेट ॾींदा रहंदासीं ऐं इन ते तजिया ऐं तव्हांखे पंहिंजे मौक़फ़ खां आगाह कंदा रहंदासीं। ईंदड़ प्रोग्राम ते पंहिंजे मेज़बान शरीफ़नि खे इजाज़त ॾींदा। अल्लाह।